सो अॼु जेको आहे असांजो हीउ जेको एलेक्स आहे पेट द डोमेस्टिक पेट अॼु हिन जी वैक्सीनेशन आहे ऐं असां हिनखे अॼु वैक्सीन जे लाइ वठी वेंदासीं। हर साल एलेक्स जी एलेक्स 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 रिलैक्स 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 सो एलेक्स जी वैक्सीनेशन जेका आहे उहा हर साल थींदी आहे एंटी रेबीज़ जी। अॼोको व्लॉग तव्हांखे जेका आहे उन में अॼोके व्लॉग में तव्हांखे ख़बर पवंदी त ऐं जे तव्हां घर में को डोमेस्टिक को बि एनिमल पालणु चाहियो था त उनजी पालना कीअं करे सघिजे थी, उनजी वैक्सीनेशन कीअं कजे त जीअं उहो ॿियनि जे लाइ बि ख़तरो न थिए ऐं ख़ुदि उनखे बि कंहिं क़िस्म जो ख़तरो न थिए ऐं विचड़ंदड़ बीमारियुनि खां महफ़ूज़ रहे। सो टुडेज़ व्लॉग इज़ ऑल अबाउट द डॉग द एलेक्स। असां इनखे एलेक्स चवंदा आहियूं, हिन जो नालो एलेक्स आहे। त एलेक्स जी कहाणी ॿुधाईंदासीं त एलेक्स वैक्सीनेशन कराइणु किथे थो वञे ऐं वैक्सीनेशन केतिरी इंपॉर्टेंट आहे, उते जेको माहिर डॉक्टर आहे उनजा व्यूज़ बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। सो हियर वी गो। घर जे हिकु पेट एलेक्स जी वैक्सीनेशन कराइण आहियूं ऐं डॉक्टर साहब असां सां गॾु आहिनि। डॉक्टर साहब खां वधीक पाण मालूमात वठंदासीं त आख़िर जेके असांजा पेट आहिनि उन्हनि जी असीं घर में कीअं पालना करे सघूं था, उनजी वैक्सीनेशन केतिरी इंपॉर्टेंट आहे, या असांजे घर में जेके बि जानवर आहिनि या जेके बि पखी आहिनि। छो त असां जॾहिं हिते आयासीं त ख़बर पई त पैरोट्स बि डॉक्टर साहब वटि हिते आयल हुया जिन जी तबियत ठीकु न हुई। त आख़िर पंहिंजनि पखियुनि खे ऐं पंहिंजे जानवरनि खे कीअं उनजी पालना बहितर करे सघिजे थी ऐं वैक्सीनेशन केतिरी इंपॉर्टेंट आहे। सो डॉक्टर साहब खां मुख़्तसिर तारीफ़ बि करायूं था ऐं वधीक व्यूज़ बि वठूं था। मुंहिंजो नालो डॉक्टर अलाबख्श अहमद आहे ऐं पाण प्रोफेसर आहियां संजय यूनिवर्सिटी टंडोजाम में। मुंहिंजी हीअ क्लिनिक प्राइवेट क्लिनिक आहे, डॉक्टर कशीवात पेट क्लिनिक ऐं सर्जरी सेंटर। हिते असीं नंढनि जानवरनि पालतू जानवरनि जी ट्रीटमेंट बि कंदा आहियूं, सर्जरीज़ बि कंदा आहियूं ऐं डायग्नोसिस जे लाइ एक्सरे अल्ट्रासाउंड ऐं डायग्नोस्टिक टेक्निक्स लाइक लेबोरेटरी टेस्ट वग़ैरह बि जी सहूलियत बि मुहैया आहे। हिते रेगुलर ट्रीटमेंट में असीं मोस्टली रिकमेंड कंदा आहियूं त डॉग हुजे कैट हुजे त हुनखे नंढो पेट आहे त हुनखे शेड्यूल जे मुताबिक़ वैक्सीन करणु खपे। एडल्ट आहे त हुनखे हर साल जेको आहे रेगुलर वैक्सीन थियणु खपे त जीअं जेको आहे हुनखे का बि बीमारी विचड़ंदड़ बीमारी वायरल डिज़ीज़ का लॻे न। मोस्टली माण्हू जेके पंहिंजे घरनि ते पालतू जानवर रखनि था त उहे वैक्सीन कराए रखनि त उन में जानवरनि जो बि बचाव थिए थो ऐं विचड़ंदड़ बीमारियूं ख़ासि तौर ते ज़ूनोटिक डिज़ीज़िस
जीअं रेबीज़ आहे उहा ॿियनि माण्हुनि में न लॻंदी। ग्रूमिंग ज़रूरी आहे, डॉग पाण बि ग्रूम कंदा आहिनि, पर उन सां गॾु गॾु जेकॾहिं उनखे ग्रूमिंग में ओनर हेल्प करे थो, उनखे जेको आहे शैम्पू सां वॉश करे थो, ऐं टिक्स वग़ैरह जीअं लाइसिस टिक्स वग़ैरह एक्सटर्नल पैरासाइट्स आहिनि उन जे लाइ मोस्टली डॉग्स में त फ्रंट लाइन असीं इस्तेमालु करायूं था, पर शैम्पू जेकॾहिं ड्रमलीन इस्तेमालु कजे थो त वधीक बहितर थी वेंदो आहे। डॉक्टर साहब हाणे असांजे डॉग खे वैक्सीन थी वई आहे, ऐं जी इहो डॉग जेको आहे कंहिंखे बि चक हणे थो त उहो जेको फ़र्द आहे या ॿार आहे उहो सिक्योर हूंदो? उहो सिक्योर हूंदो, हुन मूंखे वैक्सीन कराइण जी ज़रूरत न आहे। हा, बाक़ी हाणे बाइट जो जेको निशान थिए थो या जेको आहे ज़ख़म थिए थो उन जी ट्रीटमेंट कराइणु खपे। बाक़ी हुनखे रेबीज़ जी वैक्सीन कराइण जी ज़रूरत कोन्हे को जेकॾहिं डॉग वैक्सीनेटेड आहे। नॉर्मली डॉग जेके आहिनि कैरियर न हूंदा आहिनि रेबीज़ वायरस जा, इहे तॾहिं ई रेबीज़ वायरस कैरी कंदा आहिनि जॾहिं उहो इन्फेक्शन कैरी कंदा आहिनि, जॾहिं उहो बीमार थींदा आहिनि, जॾहिं उनखे उहो वायरस लॻंदो आहे, पोइ उन वक़्तु उहे डेंजरस हूंदा आहिनि। मोस्टली त जेकॾहिं जानवरनि खे ख़ासि तौर ते कुते खे वायरस रेबीज़ जो लॻे थो त मोस्टली उन में हिकिड़ा सिम्पटम्स आहिनि जंहिंमें हाइड्रोफोबिया वग़ैरह, पाणीअ खां टिॼणु, खाधो पीतो छॾे ॾियणु, गिग वणु ऐं घर छॾे वञणु हिकिड़े निशानियूं जेको छिते कुते जूं ज़ाहिर थियनि थियूं। उन कंडीशन में जेकॾहिं कुतो चक विझे थो त पोइ माण्हूअ खे बि वैक्सीन कराइणु खपे। वैक्सीन जेकॾहिं डॉग स्ट्रीट डॉग्स जी तमामु ज़रूरी आहे, छो जो स्ट्रीट डॉग्स मोस्टली जेके आहिनि ॿारनि खे या इवन शहरनि खे चक विझनि था, खाइनि था, इन करे जेकॾहिं उहे वैक्सीन थियल हूंदा त उहे वधीक प्रोटेक्टेड हूंदा, उहे बीमारियूं माण्हुनि में न फैलाए सघंदा। ऐं ख़ासि तौर ते जेकॾहिं कंहिं ॿार खे को कुतो चक विझे थो त उनखे वैक्सीन जी ज़रूरत न पवंदी जेकॾहिं कुतो वैक्सीनेटेड हूंदो त। इन करे उन्हनि स्ट्रीट कैट्स खे, स्ट्रीट डॉग्स खे ऐं उनखे या न्यूट्रिन बि कराइणु खपे ऐं उन सां गॾु वैक्सीन बि कराइणु खपे त जीअं पॉपुलेशन जी ग्रोथ खे बि कंट्रोल कयो वञे ऐं इन मां कंहिं बि इंसान ज़ात खे नुक़सानु न थिए। लाइफ डिपार्टमेंट लार्ज एनिमल जे लाइ वैक्सीन ख़रीद करे थी, त जेकॾहिं स्ट्रीट कैट्स एंड डॉग्स जे लाइ वैक्सीन करे ऐं सरकारी डॉक्टरनि खे जेको आहे उन जे लाइ ड्यूटी लॻाई वञे त आउं सम्झां थो त हर हिकु शहर में जेके 8-10 डॉक्टर हूंदा आहिनि जेके सॼे शहर खे कंट्रोल करे सघनि था आराम सां। थैंक यू डॉक्टर साहब, थैंक यू सो मच।